अस्सलाम वालेकुम नाज़रीन, WTN ते भलीकार मां यहाँ अमा जो मेज़बान अब्दुल गफूर सरोही। नाज़रीन, दादू काशो जोही में जेके गुज़िरियल कुछ ॾींहंनि खां एहतजाज हलंदड़ आहिनि, जंहिंमें मुख़्तलिफ़ जेके बिरादरियूं आहिनि, धुरियूं आहिनि, जेके ज़मीन जे मामले ते एहतजाज कनि पियूं। एहतजाज कंदड़नि जेको आहे कैबिने जो जेको डॉक्टर सजीला लिगारी जेके पाण पाकिस्तान पीपल्स पार्टी जी MPA आहे, उन ते इल्ज़ाम आहे। अॼु असां डॉक्टर सजीला लिगारी सां गॾु आहे, साणसि ॻाल्हि ॿोल कंदासीं त बुनियादी तौर ते जेको हीउ मामिलो आहे उनजो असुलु पस मंज़र छा आहे, ज़मीन केतिरी आहे, कहिड़नि इलाइक़नि में आहे, ऐं हिन ज़मीन जो जेका असुलु हक़ीक़त आहे उहो छा आहे, या उन हवाले सां जेको डॉक्टर सजीला जो जेको मौक़ुफ़ आहे उहो छा आहे। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहिबा। वालेकुम सलाम। डॉक्टर साहिब, सभ खां पहिरियां त अव्हांखे WTN ते भलीकार कजे थो। काशे जोही में गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां एहतजाज हलनि पिया, मुख़्तलिफ़ धुरियूं जेको आहे उहो अवां ख़िलाफ़ एहतजाज कनि पियूं, त असुलु हक़ीक़त आहे छा, ज़मीन कहिड़नि इलाइक़नि में आहे, केतिरी ज़मीन आहे, ऐं हिन एहतजाज कंदड़नि जो जेको अवां बाबति इल्ज़ाम आहे उन में केतिरी सदाकत। बिस्मिल्लाह रहमान रहीम। तव्हांजी महिरबानी, तव्हां मूंखे जेको आहे सो लाइन ते वरितो। मां इहो थी ॿुधाइणु चाहियां त इहा ज़मीन जेकी आहे 145 या 140 एकड़ आहे, 300 जरे तक़रीबन बनी थींदी। इहा असांजी ज़मीन आहे। मुंहिंजे घर वारे इहा 83 या 84 में इहा ज़मीन वरिती हुई, ऐं उन खां पोइ जेको आहे सो असांजी पंहिंजी ज़ाती ज़मीन आहे। ऐं इहा ज़मीन असां वटि उन जा काग़ज़ात आहिनि। मां इलाही कोशिशूं कयूं, जेके इहे असां मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कई वेठा आहिनि, मां इन्हनि सां ॻाल्हियुनि करण जी कोशिशूं कयूं। मां इलाही फॉर्म यूज़ कया त हे मूंसां ॻाल्हियुनि में अचनि, पर तॾहिं बि मूंसां ॻाल्हियुनि में न आया। ऐं मूंखे जेको आहे सो मजबूरनि वरी जेको आहे सो SP साहब खे चवणो पियो। SP साहब कंप्लेन सेल जेको दादू आहे, तव्हां भली उन्हनि खां पुछी वठो, कंप्लेन सेल दादू में जेको आहे उन्हनि फॉर्म यूज़ कयो, उन्हनि हिननि सां राब्तो कयो त आया अगरि तव्हांजी ज़मीन आहे, तव्हां वटि काग़ज़ात आहिनि त तव्हां पेश कयो, कंहिं बि फॉरम ते अचो ऐं तव्हां काग़ज़ात ॾेखारियो। मां बि ओपन फॉरम थी ॼाण त जेके काग़ज़ात अगरि तव्हां वटि आहिनि त मां हिन महिल विथड्रॉ थी कयां, पोइ कब्ज़ो बि तव्हांजी, ज़मीन बि तव्हांजी। पर इहा ज़मीन असांजी आहे। मुंहिंजे घर वारे इहा ज़मीन जॾहिं वरिती हुई तॾहिं MPA कोन आहे, ऐं न को मां ई MPA हुयसि। इहा ज़मीन जेकी आहे असांजे ॿिन्हिनि जे MPA थियण खां अॻु जी ज़मीन आहे, ऐं मुख़्तलिफ़ माण्हू ते कब्ज़ा कई वेठा आहिनि। त मां इहो थी चवणु चाहियां त इहा ज़मीन असांजी आहे। मूंखां ख़रीद करे वठनि, अगरि कब्ज़ो उन्हनि जो आहे ऐं काग़ज़ात मूं वटि आहिनि त मूंखां ख़रीद करे वठनि। इन्हनि इलाही बिरादरियूं आहिनि। मरी बिरादरी आहे, गोपांग बिरादरी आहे, रोस्तमानी बिरादरी आहे, लुंड बिरादरी आहे, खोसा बिरादरी आहे, भुरगड़ी बिरादरी आहे। इलाही क़ौमूं आहिनि जेके मुख़्तलिफ़ माण्हू मुंहिंजी ज़मीनुनि ते कब्ज़ा कई वेठा आहिनि। उन्हनि मां खोसा बिरादरी जेकी आहे उहा असांजे MNA आहे सरदार रफ़ीक अहमद जमाली साहब। खोसा बिरादरी वई सरदार रफ़ीक अहमद जमाली वटि, सरदार रफ़ीक अहमद जमाली वटि विया। सरदार रफ़ीक अहमद जमाली उन्हनि खे क्लियर चयो, बाबा कब्ज़ो तव्हांजो आहे, काग़ज़ात त डाकियाणी वटि आहिनि, ज़मीन त हुननि जी आहे न, तव्हां जेको आहे सो उन्हनि खां ख़रीद कयो सिंपल वे में। खोसन बिरादरी खे ॻाल्हि सम्झ में आई, उन्हनि मूंखां ज़मीन जेकी आहे सो ख़रीद कई आहे, मूंखां लिखत में वरिती अथनि, ऐं हुननि मूंसां जेको आहे सो खोसा बिरादरी जेकी आहे उन्हनि मूंसां ज़मीन ख़रीद कई आहे। मां बि इहो ई थी चवां त हे बि मूंखां ज़मीन ख़रीद कनि न, भला हिननि जो कब्ज़ो आहे, काग़ज़ात मूं वटि आहिनि। मां वरी बि तव्हांजे चैनल्स जे तवसु सां इहो उन्हनि खे भाइरनि खे अर्ज़ु थी कयां त तव्हां इहे लानतूं था विझो, तव्हां इहे हड़तालूं था कयो, तव्हां एहतजाज था कयो, इहो सही अमल न आहे। मूंखे बि हिन जो जवाबु ॾियणु अचे थो, पर मां हिकिड़ी सियासी औरत आहे, हिकिड़ी ख़ानदानी औरत आहे। मां हिननि जो जवाबु इन तरीक़े सां कोन ॾींदसि। मां हिननि जो जवाबु जेको ॾियां थी उहो ॾियां थी इन तरीक़े सां त तव्हां ते मां छॾियां थी। इहे जेके एहतजाज था कनि न, मां इन्हनि ते छॾियां थी त जिथे चवनि, जिथे फ़ैसिलो कराइनि, जंहिं फोरम ते सरदार वटि, SP वटि, DSP वटि, DC वटि, पंहिंजो को चङो हुजे, लुंड बिरादरी जो को चङो हुजे, जंहिं वटि फ़ैसिलो कराइणु। अच्छा डॉक्टर साहब, हिन एहतजाज में कुल केतिरियूं धुरियूं या बिरादरियूं शामिल आहिनि, ऐं असांजे इतलाह मुताबिक़ इन साॻी मामले जो को शायदि तव्हां राडूनी सतह ते को मामिलो बि थियल आहे, पोइ सरदार रफ़ीक जमाली वटि थियल आहे, या अलबत्ता तव्हांजो जेको ॾेर आहे बदली ख़ान, उते बि इन क़िस्म जो को फ़ैसिलो शायदि थी चुको आहे? न, अदा हिकिड़ो फ़ैसिलो त सरदार रफ़ीक अहमद जमाली कयो, जेको खोसा बिरादरी उन ते राज़ी थी वई। बाक़ी जेके मुख़्तलिफ़ बिरादरियूं आहिनि, लुंड, मरी, गोपांग ऐं रोस्तमानी ऐं इहे जेके बिरादरियूं आहिनि, इन्हनि जो कल्ह
सरदार रफ़ीक डॉक्टर बंदेली वटि फ़ैसिलो हुयो, उते आया ऐं उते फ़ैसिले ते अची मूंसां बदतमीज़ी करणु लॻा, मूंसां ॾाढो मिसबिहेव कयनि। मां चयो बाबा इहो तरीक़ो कोन्हे की औरत सां ॻाल्हाइण जो। ऐं पोइ मां उन कमरे मां निकिती, ॿिए कमरे में हली वियसि। पोइ उतां ई उथिया आहिनि ऐं वठि कई अथनि, मूं ते लानतूं विधियूं अथनि। तव्हां छा था सम्झो त असां पावरफुल माण्हू न आहियूं छा? असां कुझु नथा करे सघूं छा? पर असां उन पार्टी सां तालुक़ु था रखूं जेकी अवामी पार्टी आहे ऐं जेकी ग़रीबनि जी पार्टी आहे। असां कॾहिं बि, असांजा वॾा क़ाइदीन उन्हनि असांखे न सेखारियो आहे त जवाब जो जवाबु ॾियो। असांखे बि करणु अचनि था एहतिजाज। छा मुंहिंजी लॻारी क़ौम सॼी जोई तालिके में कोन्हे छा? मां जा माण्हू नथा निकिरी सघनि छा? उन्हनि सभिनि मूंसां राब्तो कयो, दादी इहो छा आहे, असांखे तव्हां इजाज़त ॾियो असां बि निकिरूं। मां चयो बाबा इहो तरीक़ो अबल सही न आहे। असां पीपुल्स पार्टी जा माण्हू, असां अवामी पार्टी जा माण्हू सियासी फोरम ते उन्हनि खे असां जवाबु ॾींदासीं। इहो तरीक़ो सही न आहे। ऐं अगरि मां उन्हनि खे ओपन थी चवां, मां हिमल तव्हांजे तवसु सां, तव्हांजे चैनल सां मां उन्हनि खे ओपन फोरम थी ॾियां, जिते पाण चाहिनि उते फ़ैसिलो कराइनि। मां नथी चवां त मां थी चवां उते फ़ैसिलो कराइनि। अगरि का अक़सात हिननि जा निकिरनि, अगरि हे सही आहिनि त मां हिकिड़े सेकेंड में विथड्रॉ कंदसि। अच्छा, जेके एहतिजाज कंदड़ धुरूं आहिनि, अवां भला उन्हनि खे का ॻाल्हियुनि जी आश कई आहे या को जेकॾहिं डॉक्यूमेंट्स अगरि तव्हां वटि आहिनि ज़मीन जा काग़ज़, त पोइ हुननि वटि छा आहिनि, कहिड़े आधार ते उहे एहतिजाज कनि पिया? अदा हो हरू भरू एहतिजाज था कनि मुंहिंजे ख़िलाफ़। काग़ज़ात असां वटि आहिनि, कब्ज़ो हुननि वटि आहे। इलाही टाइम खां कब्ज़ो कयूं वेठा आहिनि, पोइ अलाए छो कब्ज़ो कयूं वेठा आहिनि। मां इलाही फॉर्म यूज़ कया आहिनि, पर मां जेको असां सियासी माण्हू असां ईअं कोन था करे सघूं जीअं हो मुंहिंजे ख़िलाफ़ु एहतिजाज था कनि। मां ईअं नथी करे सघां। मां तव्हांजे तवसु सां ई उनखे ओपन फोरम थी ॾियां। अगरि हुननि जो को माण्हू हुजे जेके एहतिजाज था कनि, हुननि जो को सरदार हुजे, हुननि जो को माण्हू हुजे जेको हुननि खे पसंदि हुजे, उते फ़ैसिलो कराइनि। मां उते अचण लाइ तयारु आहियां, मूंखे को एतिराज़ु कोन्हे। जिथे चवंदा मां ईंदसि। अगरि जे ज़मीन हुननि जी निकिती त मां हुननि खे ॾेई छॾींदसि। जी नाज़रीन, डॉक्टर सजीला लगारी जी गुफ्तगू ॿुधी। संदसि चवणु हो त जंहिं ज़मीन ते कुझु धुरियूं एहतिजाज कनि पियूं, उहा ज़मीन संदसि वर जे जेको आहे सियासत खां अॻु ऐं पंहिंजे सियासत खां अॻु जेका उहा ज़मीन असांजी आहे। असां वटि इन समूरी ज़मीन जा काग़ज़ मौजूदु आहिनि। जेकॾहिं एहतिजाज कंदड़ जेके धुरियूं आहिनि, उन्हनि जो बि बुनियादी हक़ आहे। जेकॾहिं उन्हनि वटि के काग़ज़ या की रिकॉर्ड या को प्रूफ मौजूदु आहे त जंहिं बि प्लेटफॉर्म जो हू इंतिखाब कंदा, मां डॉक्टर सजीला लगारी उन प्लेटफॉर्म ते उन्हनि खे फेस कंदसि, उन्हनि सां ॻाल्हियूं कंदसि। डॉक्टर सजीला लगारी जो चवणु हो त ऐं बहसियत MPA उनजे बावजूदि बि जेकॾहिं को आहे मुंहिंजो मामिलो या जेका दावा आहे त उन तहत क़ानूनी हिकिड़ो रस्तो अख़्तियार कयो आहे त एहतिजाज कंदड़ बि उहे असांजा भाइर आहिनि, असांजा माण्हू आहिनि। छो त असां सियासी माण्हू आहियूं, सियासी पार्टी सां मुंहिंजी वाबस्तगी आहे, त असां उन्हनि खे बि इहो ई सजेस्ट कंदासीं या मशवरो ॾींदासीं त जेकॾहिं तव्हां वटि को हक़ दावा आहे त तव्हां बि उनजे लाइ कंहिं बि प्लेटफॉर्म जो सरकारी, अदालती या जंहिं बि सतह ते या राडूनी सतह ते को बि फोरम जो इंतिखाब कनि। मां उन्हनि सां उते फेस करण जे लाइ तयारु आहियां।